ही गुल संजा कंहिंजे लाइ? हिकिड़ी तुंहिंजी त साइकिल आहे जंहिंजे लाइ मां प्यार सां गुल ठाहिया आहिनि। हुन ॾींहुं जेकी तुंहिंजी साइकिल जी तस्वीर ठाही हुई न, उन साइकिल में ई हणिजे। सरकार और सकमदारी ॿुधायो पए त छोरो पंहिंजे ई बनीअ मां ॻाह पियो वॾे। ईअं न थिए किथे कंहिं बेगुनाह जी बददुआ न लॻे मूंखे। चाचा ॾिसो, मूं तव्हांखे चयो न चाची तव्हांखे भाए थी तो न लसी खणी आई आहे। पर बा हिन वटि ममता आहे किथे? भली आऊं मरी वञा पर ही कॾहिं कोन मञींदो। हा बा वॾो थी पाए ये लसियूं प्यारे प्यारे तो मूंखे थधो करे छॾियो अथसि तबियत में। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। सबको थो धाणो धाणो करे, धाणो वटि त छॾियो ई कुझु कोन्हे माण्हुनि। सभिनी पंहिंजियूं महल माड़ियूं अॾाए छॾियूं। सॼी आराम पाई बहराम खांदी आहे। उफट मरे नाग खाइसि, नाग खाइसि। हाणे कंहिंखे ख़बर केॾां बि विया पर ईंदा ज़रूर ईंदा। बस अड़िए थी कहिड़ा वई सूर रोवा। मूंखे ख़बर हुजे अहिड़ी आहे त पाछा पींदीसूं ऐं पंहिंजे पुट खे त पढ़ाए न हा। आई अधी सफूरा वरी भी शुक्र कर तो वारी नूह साए थी वरी भी सुछणी आ। इहा थी सालकन चयो आहे जिथे बाहि ॿरे जाए उहा जले। इहा थी छा ॿुधाई हिन भेरे माई सॼा 7 ॾींहं माइटनि वटि वेठी हुई। मूं वारे पुट सूमार ते अलाए कहिड़ा तावीज़ फीणा कया अथई जो इहो बि गूंगो ॿेड़ो पियो हले। 7 ॾींहं मूं वारी आहे न माइटनि वटि वेठी हिंदोरनि में लुॾी ऐं हिते घर जो कमु ॿोहारो थांव मानी टिकी पे मुंहिंजी थी कई सिमी। मासी सफुरा हिकिड़ी ॻाल्हि खुदा खणी कयां, तुंहिंजी नूं मतलब अधी साए थी असां सां कॾहिं तुंहिंजी गिला कान कई। अయ్య मां तोखे ख़बर न आहे इहा ईदे जी धी आहे। मूंखे ख़बर आहे मुंहिंजी हिते गिला कान कंदी आहे दिलि में कंदी आहे दिलि में। सफुरा तूं माया लाइ कीअं दिलि जूं ॻाल्हियूं कढियो थी वठी हा। जी चई पई त मुहारी नूंहं मुंहिंजी गिला कंदी हूंदी, इहे कोन्हे। अदी मुंहिंजी गिला करण जी आदत कान्हे। जे मां गिला कयां त मुंहं में टांकी थिए। पर खुदा कहाणी ॻाल्हि कयां जॾहिं खां वठी इहा माई मुंहिंजी नूंहं थी आहे तॾहिं खां घर मां बरकती हली वई आहे। 7 साल थिया अथसि ये 2 धियूं ॼणे ॾिनियूं अथई जो पुट लाइ असां 2 पोड़ा सिकी मुआ आहियूं। मासी सफुरा
पुट जी धी अलाह जे वस हूंदो आहे। न्याणियूं बि त औलाद आहिनि, तुंहिंजूं पोटियूं त सदा मलूक आहिनि। ऐं धी तोखे छा ॿुधायां इन भाॻियुनि छोरियुनि जी ॻाल्हि। रुॻी अॻड़ियुनि जूं गुॼियूं ठाहे जहिड़ा भूता ठहिया पिया आहिनि ऐं सॼो ॾींहुं चिकले ते पई थियूं फिरनि। ॾोटियूं त वरी बि ईदे जूं आहिनि न। बच्चू हाणे मुंहिंजो रेडियो तुंहिंजे साम्हूं आहे, लिक लिकाद आहे कोन। हा पर तूं बि त ॿुधाए न, वाच मुंहिंजी बि सफ़ा नहीं अथई। टे में अहिड़ो हिकु टिक थी ॿुधाए जो मिंट न हेठि न मथे। हा इहो त बराबरि आहे, पर मुंहिंजो रेडियो बि घटि कान अथई। ऐं तूं पाण ॿुध ऐं ॾिस बि। पर इहो त ॿुधाए सेल केतिरा ॾींहं थो हलाए? ए बच्चू मियां, मूं वारो रेडियो बि जहिड़े तहिड़े सेलनि जी बचत बि जाम थो करे। हिन में महीने खां वठी सेल विझरायूं पियो हलां, अञा हलनि पियासि। मुंहिंजो ही रेडियो सेलून ऐं हैदराबाद रेडियो बि खणाई थो। चङो भला तूं ई ॿुधाए त खणी सौदे खे हिकिड़े पासे कयूं। इहो त चयमि न त इंसाफ़ तोते आहे। ॻाल्हि ॿुध, मां उत्तर ज़रूरु वठंदोसि। हाणे इहो तोते आहे त उत्तर केतिरो थो ॾेई? अड़े वाह, मुंहिंजी वाच जापानी। वॾे ॻोठ जो जेको वॾो सरदार आहे न, उहो बि बोस्की जो वॻो पाए जापानी घड़ी पाए हलंदो अथई। हा मां मञा कोन थो छा तुंहिंजी वाच वाक़ई जापानी आहे, पर मुंहिंजो रेडियो बि जर्मनी अथई। हाणे बसि हीअं करे सौदे खे टोड़ त ॻाल्हि हिकु पासे थिए, ऐं मूंखे बि हिकु पासे कम सां वञिणो आहे। मूं वारो यार निमरो इंतज़ारु कंदो हूंदो। ठीकु आहे, पोइ तूं हीअं कर, 2-3 ॾींहं मूंखे रेडियो ॾे वञ त मां ॿुधी ॾिसां। ऐं वाच? हा वाच भली तूं खणी वञ। चौथे ॾींहुं उत्तर जो फ़ैसिलो मांझी खां कराईंदासीं। चङो यार, मूंखे क़बूल आहे। आउं त ॾिसां सही, 3 ॾींहंनि में तोखे मुंहिंजी शइ ऐं मूंखे तुंहिंजी शइ जी ख़बर पइजी वेंदी। बाक़ी रहियो सौदे जो उत्तर, उहो काॾे भॼी थोरी थो वञे। बच्चू भाउ, ही वठि, मूं तो ते एतबार कयो। यार वरी बि चवां थो, 3 ॾींहं मूं वारे रेडियो जा सभई बैंड ॿुधिजांइ। जेकॾहिं थोरो बि सराहट करे न, पोइ तुंहिंजी शइ तो वटि ऐं मुंहिंजी शइ मूं वटि। चङो ठीकु आहे। चङो हाणे यार, मां हलाए। सजन तोखे सारे सॼी राति गुज़री, सजन तोखे सारे अखियूं थकी कयूं निहारे निहारे, अखियूं थकी कयूं निहारे निहारे। तुंहिंजी शहरी ज़िंदगीअ में आसमान बजनबी हूंदो त ज़मीन बजनबी, पर हिते ज़मीन माउ जीअं आहे। हितां जा माण्हू ज़मीन खे माउ तसवर कनि था। शहर सावा सावा वण वढे जोड़िया वञनि था, पर हिननि ॻोठाणनि वटि सिज लथे महिल साई टारी वढण बि गुनाह सम्झो वञे थो। आऊं शहरी ज़िंदगीअ जे ख़िलाफ़ न आहियां, पर इहो सच आहे त शहर ॻोठनि जो इस्तेहसाल कनि था। उन्हनि ॻोठाणनि जे महिनत जी क़ीमत घटि लॻाईंदा आहिनि। जेका महिनत अनाज जी सूरत में इंसान जो पेट थी भरे ऐं कपिड़े जी सूरत में अंग थी ढके। काटन जो कपिड़ो स्टेटस जो मयार आहे ऐं कपह पाईंदड़
लुंडे जा कपिड़ा पाइण ते मजबूर आहे। तूं लोक अदब खे हिते साह खणंदे ॾिसंदी आहीं। हिननि माण्हुनि जे गीतनि में कहिड़ा इस्तसारा ऐं इशारा हूंदा आहिनि, उन्हनि ते कॾहिं गौर करे ॾिस। हिननि जे बादशाहनि जूं ॻाल्हियूं रातियुनि जूं रातियूं हलंदियूं आहिनि। हिननि माण्हुनि जी सादगी ॾिसी खेनि ॼट ऐं जाहिल चवण त आसान आहे, पर सदियुनि जे महिनत सां हू फ़सलुनि बाबति कहिड़ो इल्मु सिखिया आहिनि। हू मौसमूं कीअं तारनि मां तके वठनि था। हुननि वटि माल ऐं पखियुनि बाबति केतिरी ॼाण आहे, इहा कंहिंखे कहिड़ी ख़बर। ही सभु कुदरत जा मासूम ॿार आहिनि। हिननि जे गीतनि में फितरत ऐं जग जहान लाइ दुआऊं आहिनि। सॼो ॾींहुं मेहूं थो चारी छो? ॿियो छा करियां? वञी नथो ढगा गाॾी कढराइण? तूं मूंखे दुआ कर। दुआ कयां? हा, दुआ कर त मुंहिंजा सभु कम सवला थियनि। कम सवला थियनि त गावर मरे हा? छो भला? सभु कम सवला कोन थींदा छा? ॿाहिरां बिलो अञा जीअरो वेठो आहे, सभु ॻोठ वारा वेठा आहिनि, पर कुटको कोन्हे। ॿारनि खे कुता खणी वञनि त भले खणी वञनि। कड़कूं लुणबियूं, फुटियूं चूंडबियूं, इहो वण जेको आहे न, पिया लुॾंदा, पिया लुॾंदा, पिया लुॾंदा। अल्लाहु अकबर, मुंहुं करे वियो, पर छो? अधे सुमार ऐं चाचे नाले चङे जे विच में झेड़ो थियो, सो कावड़जी निकिरी वियो। मूं पाण खेसि ॾिठो, मूंखे कंहिं ॻाल्हि जो जवाब ई कोन ॾिनई। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। पाउडर रे अरे सिंगार वाले सिमुसाग वाले खूबी भी एती को तो छा छा है कंगी आए। हाँ हाँ घर पूजा सब पूजा बा।
आर सिंगार वाले आमुसी मुसाग वाले अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हाजी मानी खुश आहीं? खेरा? हाँ साईं, मां बिल्कुलु ठीकु आहियां। साईं हू भला रेडियो वारे लाइ तव्हां मुंहिंजो ख़त लिखियो? बचियूं खान फरमाइशी प्रोग्राम जे लाइ तुंहिंजो ख़त लिखी रखियो अथमि। दिलि चवई त खणी वञी मोकिल। साईं हू भला रूना लीला ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो कलाम बि लिखियो अथव न? हा बचू, उहे कलाम बि लिखिया अथमि। ऐं साईं मुंहिंजो नालो ख़ाली बचू त कोन लिखियो अथव न? अड़े न अड़े मियां बचू, तुंहिंजो नालो उहो ई लिखियो अथमि जेको तूं हमेशह लिखाईंदो आहीं। ऐं वॾनि अखरनि में लिखियो अथमि मोहम्मद बचल बेवस। हा साईं, मूंखे ॻणती हुई किथे तव्हांखे मुंहिंजो नालो लिखण में बेवस विसरी न वियो हुजे। इहो कीअं थो थी सघे मियां मोहम्मद बचल बेवस? पर हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए। जी साईं। यार ॻोठ में तोखे हेतिरो सभु भाइनि था, पोइ तूं बेवस छो थो सॾाईं? ए साईं, इंसान जहिड़ी शइ जे वस में भला कुझु आहे छा? कंहिं बादशाह शहनशाह कंहिं ग़ुलामी ॿाॾे जे अॻियां बेवस थी वेंदा हुआ। ऐं त वरी बि बच्चू बेवस आहियां। साईं, इंसान खे बेवस थो करे छॾे। बच्चू तुंहिंजी बेवसी वारी ॻाल्हियूं तमामु घणियूं माना वारियूं आहिनि। किथे चङो साईं, पोइ मां हाणे हलां थो। ऐं हा साईं, अम्मा वरी चयो हो त जुमे वारे ॾींहुं ॿाहिरि मोकिले ॾिजो, अङण लताड़ो आहे न, मानी बि उते ई घर खाराईंदा। ठीकु आहे साईं? हा हा, भली भली हाज़ुर। छोकिरा अची वेंदा? साईं पोइ मूंखे इजाज़त आहे, ऐं इहो ख़त बि मूंखे ॾियो त आउं रेडियो वारनि खे वञी पोस्ट करियां। हा हा अचे, हीअ तव्हां वञो, ख़त खणी वञो। महिरबानी साईं। ठीकु। अड़े निभागा, तोखे लाचार कहिड़ो हो जो ढुकी बकरी ॾेई ने रिठ जो सौदो करे आयो आहीं? बाबा रिढ सां गॾु ॿ घटियूं बि उतर में मिलियूं आहिनि। अड़े मुंहिंजो पुटु आसमान जा तारा लाहे तोखे ॾिए न, तॾहिं मुंहिंजो पुटु तोखे कोन वणंदो। अम्मा ॾिस त सही अबे जा कम। बकरीअ जो साह पे वियो, मरी वञा त पोइ उतर में घटियूं बि वठी आयो आहियां, तॾहिं बि सौदो कोन थो वणेसि। अड़े निभागा तूं जंहिं उत्तर ॾखिण ते भींग करे छॾी आहे। वेचारे ईदे पंहिंजी न्याणी ऐं ॾोटियुनि जे लाइ बकरी ॾिनी हुई, तोखे पंहिंजी न्याणी जे खीर जो फिक्र कोन थियो? ओ इते रखीसि पुटु, सोमार जे सौदे जो तोखे सूर घटि, नुंहं जे बकरी ऐं ईदे जो सूर खाई वियो आहे। असुल त सूर इहो अथई न। हा सदोरी सफूरा मुंह ते दी उलरी अची। इन खां अॻु पंहिंजे पुट जा लछण ॾिस। ऐं हिन खे न जेकॾहिं उतर में सवायो मिलियो त सुभाणे ई मुंहिंजो बि सौदो करे ईंदो। कंहिंखे लाचारी लॻी आहे जो तोते उतर ॾींदो? अड़े तोखे को मुफ़्त में बि कोन वठंदो। इहा मुंहिंजी फिटी जो तोखे मुफ़्त में वरितुमि। सॼो ॾींहुं मुंहिंजे पुट सां न्याउ लाइ वेठो आहीं। चाचा तव्हां खणी झेड़े खे छॾियो, जेकॾहिं बकरी वई त ख़ैर आहे। अलाह साईं चाहियो त हू ॿी बकरी असांखे ॾेई छॾींदो। तूं विच में न ॻाल्हाए, असां वॾनि जे विच में ॻाल्हाइण जो तोखे लाचार आहे? पोइ तूं छो चाचा सां झेड़ो लाए वेठो आहीं? अब्बा, हिन माईअ खे पिणे जी न संदसि बकरी जी ॻणती आहे। हाणे त पीउ खे ज़रूर तार करे दाह ॾींदी। चाची इन ॻाल्हि में तूं मुंहिंजे बाबा खे विच में छो थी आणी? भला हिन में मुंहिंजे बाबा कहिड़ो ॾोह कयो आहे? हा हा, वरी अम्मा सां थी वात हणी? हाँ, या लमके हण वारी आदत अञा तो मां न आहे वई, तो में तमीज़ ई कोन्हे का। हाँ ठीक है जी, मां तो अरे बाबा छॾ सवाल ने खया डट बात कर छॾ वॾो आयो मुर्स माण्हू ज़ाल ज़ात ते हथ थो खणी। शर्म कोन थो अचई? राज में वॾो कंध खणी हलंदे मुर्स माण्हू थी। अरे अखियुनि में दीद कर दीद। अदा बाबा हे अवां खे रहो मेड़ आहे, रोज रोज घर में झेड़ो, ॿाहिरि माण्हू घर जे जमा थी तमाशो था ॿुधनि। पोइ सम्झाए न पंहिंजे बाबे खे, जेके आऊं वणा ई कोन थो। जेको कमु कयां थो
उन मां को न को नुक्स कढी वेठो आहे। अरे अब्बा हिनखे सम्झाइण लाइ मूं पूरी उमिरि ॾिनी आहे पर हे अहिड़े जो अहिड़ो ई रहियो। तव्हां हिन घर में मूंखे सुख सां रहण कोन ॾींदो। हाणे ही घर ऐं तव्हां वञी खॾे में पओ मरो। बाबा तू कावड़ जी न बन, खुदा जे वास्ते बाबा ये न कर। चाचा चाचा तव्हां त घर जा वॾा आहियो न, असां सभु सम्झायूंसि था। चाचा जेकॾहिं हलियो वेंदे तूं ईअं छॾे त ही ॻोठ वारा असांखे छा चवंदा? तव्हां खां पोइ असांजो केरु आहे? चाचा चाचा न वञो न वञो, असांखे छॾे न वञ। न कर। हाणे आओ हिन घर में नथो रही सघां हिन घर में आओ। इहो टुकुर भौरत मूंखे किथे बि मिली पवंदो ॻोठ में। चाचा नथो रही सघां हिन घर में। चाचा ईअं न कर, चाचा सियाणो थी। चाचा सिमी रोक चाचे खे। चाचा सिमी बस कर सिमी, चाचो मोटी ईंदो। बस कर सिमी, चाचो असांखे छॾे परे कोन वेंदो। बस कर। ही धमचर सॼो तुंहिंजे करे थियो आहे। इनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह? तुंहिंजो कहिड़ो ॾोह? सॼे झेड़े जी जड़ तूं ई ताहीं। सन वेड़ी चा मुझे मारने जा, सन वेड़ी चा मुझे मारने जा। दादा ओ दादा। जी अबा ख़ैर त आहे, छा थियो? दादा चाचो नाले चङो घरां कावड़ जी मुंहुं करे वियो आहे। हाँ अल्लाह अकबर, मुंहुं करे वियो? पर छो? अधे सुमार ऐं चाचे नाले चङे जे विच में झेड़ो थियो, सो कावड़ जी निकिरी वियो। मूं पाण खेसि ॾिठो, मूंखे कंहिं ॻाल्हि जो जवाब ई कोन ॾिनई। बसड़ी अब्बा वेचारी सफूरा वारनि जे घर में भला कंहिं सेहड़ जा कंडा खणी उछलिया आहिनि, उन्हनि जे घर मां केरे केकरी वञे ई कान थी। अम्मा माण्हूअ में लक्षण हुजे त सेहड़ जा कंदा छा कंदा? छो कुल्फत ऐं किरह किकरी कराईंदा? अलाए ॾाढा चवंदा आहिनि त दुश्मन घर में जहिड़ो कुल्फत विझण जे लाइ सेड़ जा कंडा उछलींदा आहिनि। ए अम्मा माण्हू में साईंअ जी ॻाल्हि आहे, ॿियो सेहड़ ॿेहड़ जा कंडा कुझु नथा कनि। ऐं नाले चङे जे छोकिरे सुंगार जी वई आहे मत मुझी, पिणस खे रत कयो वेठो आहे। अब्बा माझी हाणे ख़बर न आहे त नाले चङो वियो कहिड़े पासे। पुटस में त लक्षण कोन्हे त पीउ खे वाट तां परचाए वठी अचे। दादा रस्तो त वॾी मोड़ी वारो वरितो हुयुसि, पर अॻिते अलाए किॾां वियो। हा त पक सां ईदे वारनि ॾे वियो हूंदो। हाणे हीअं कर, घोड़ी पलाणे अच त हलूंसि पोयां। पर दादा घोड़ी त अदा जंगल काहे वियो आहे, साईं वॾे ॾांहुं। पोइ भला कीअं कयूं? पोइ मूं वारी साइकिल ते हलूं भला। साइकिल ते मूंखे खणी वेंदे? दादा पंहिंजी साइकिल जहिड़ी तेड़ी थोरी आहे, अधु घोड़े जेॾी ताक़त अथसि। तोसां गॾु आऊं चाचे नाले चंग खे बि खणी वेंदुसि। तव्हां हिन घर में मूंखे सुख सां रहण कोन ॾींदो। हाणे ही घर ऐं तव्हां वञी खॾे में पओ मरो। अरे अब्बा हिनखे सम्झाइण लाइ मूं पूरी उमिरि ॾिनी आहे पर हे अहिड़े जो अहिड़ो ई रहियो।
ही धमचर सॼो तुंहिंजे करे थियो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? तुंहिंजो कहिड़ो ॾोह? सॼे झेड़े जी जड़ तूं ई ताहीं। अम्मा खुदा जे वास्ते हाणे त झेड़ो ख़त्म कर। जॾहिं खां वठी घर में आई आहे न त असांजे घर मां झेड़ो ख़त्म ई न थींदो। सदा नाले चंगा लकड़ा तकड़ा काॾे पिया वञो? ख़ैर त आहे? सनवेड़ी चा मुझे मारने जा।